अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 448 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 449 किस्त नंबर 121। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन पोयां शीशे ते गौर कयो हिन जगह ते त हिते तव्हांखे डायरेक्टर जो अक्स चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों, हिते तव्हांखे डायरेक्टर जो अक्स चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 450 किस्त नंबर 122। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स ते गौर कयो त हीउ शख़्स हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स ते गौर कयो त हीउ शख़्स हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों हिननि सभिनि खे डायरेक्टर सीन स्टार्ट करण जो इशारो ॾिनो त जीअं ई कैमरा ऑन थी त कमाल खान ऐं हीउ शख़्स पंहिंजे सीन में लॻी विया, पर हिन शख़्स जो ध्यानु अञा डायरेक्टर ॾांहुं ऐं कैमरे ॾांहुं हुयो त हीअ मिस्टेक बि रिकॉर्ड थी वई। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 451 किस्त नंबर 122। दोस्तों हिन वक़्तु हिन सीन में ऐं हिन ड्रामे जे मुताबिक़ ओठे वारनि जे घर में का बि औरत मौजूदु कोन्हे। दोस्तों हिन वक़्तु हिन सीन में हिन ड्रामे जे मुताबिक़ ओठे वारनि जे घर में हिन वक़्तु का बि औरत कोन्हे। त पोइ दोस्तों हीअ पोती कंहिंजी आहे? जॾहिं त ओठे वारनि जे घर में हिन ड्रामे जे मुताबिक़ का बि औरत मौजूदु कोन्हे त पोइ दोस्तों हीअ रओ कंहिंजो आहे? हीअ पोती किथां आई जॾहिं त का बि औरत हिननि जे घर में मौजूदु कोन्हे? छा दोस्तों हीअ रओ या हीअ पोती ओठो मथां कंदो आहे या हिननि मां ॿियो केरु? बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 452 किस्त नंबर 122। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चहिरे जी तरफ़ सिज जी रोशनी छिकींदो अछे कलर जो फॉर्म, दोस्तों उन फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों, उन फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 453 किस्त नंबर 122। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चहिरे जी तरफ़ सिज जी रोशनी छिकींदो अछे कलर जो फॉर्म, दोस्तों उन अछे कलर जे फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों, उन अछे कलर जे फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियों तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।